सखर में 27 दिसंबर शहीदनि जे दिहाड़े जे हवाले सां क़ाइद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 17वीं वरसी जे हवाले सां जनरल इजलास कोठायो वियो। जंहिंजी सदारत डिप्टी मेयर सखर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी सखर जे सदर डॉक्टर अरशद मुगल, सीनियर अगवान MNA सैयद खुर्शीद अहमद शाह, सूबाई तवानाई वजीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नोमान इस्लाम शेख, मेयर सखर अरसलान इस्लाम शेख, सैयद फर्रुख हुसैन शाह, जिले चेयरमैन सैयद कामिल हैदर शाह ऐं टाउन चेयरमैन वाइस चेयरमैन ज़ीली तंजीम जे उहदेदारनि लेडीज़ विंग UC चेयरमैन अली हसन शाहानी, इशफाक हुसैन लाशारी, लाला काशिफ, जाहिद शाह बुखारी, अरसलान खोखर ऐं ॿियनि समूरनि कारकुननि इजलास में शिरकत कई। इजलास जो मकसद 27 दिसंबर ते हो। हर साल वांगुर हिन साल बि शहीद जमहूरियत मोहतरमा के खिराज अकीदत पेश करण लाइ हिकु वॾो काफ़िलो सखर खां रवानो थींदो। पूरी अवाम लबे मेहरान खां काफ़िले जी सूरत में गड़ी खुदा बख्श पहुचंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची